सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइमखानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी अॻुवाणीअ में ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO खाही रियाज़ हुसैन महेसर चोरी थियल रिढुनि खे हथ करण लाइ ॻोल्हे इतलाह ते ॿधायल हंध ते छापो हणी 15 रिढूं हथ करे वरितियूं, जिन जी क़ीमत लखनि में आहे। हथे आयल रिढुनि खे असल मालिक महमद हुसैन मंगरियो जे हवाले कयो वियो। SHO टंडो आदम इम्तियाज़ अली ख्वावड़ धाड़े केस में रूपोश जवाबदार आबिद अलीअ खे गिरफ़्तार करे वरितो। ॿी कार्रवाई में रमेश कुमार जी शराब ठाहिण वारी भट्टीअ ते छापो हणी 100 लीटर खां वधीक शराब हथे करे वरिती ऐं जवाबदार खे गिरफ़्तार करे भट्टीअ खे ड्राहे पट करे छॾियो ऐं अण तयारु थियल शराब खे मौक़े ते ई ज़ाया करे छॾियो ऐं भट्टीअ ते बीठल हिकु शकी मोटरसाइकिल खे बि कब्ज़े में पुलिस वरितो आहे। जॾहिं त टीं कार्रवाई दौरान मंशात फरोश इमरान अली अंसारी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 10 लीटर शराब ऐं पार्सल करण वारियूं थेलियूं हथ करे वरितियूं आहिनि। SHO पीरूमल मुन्नीर अहमद जतोई लावारस हालत में बीठल शकी महरान कार खे कब्ज़े में वठी कलम 550 तहत चालान करे छॾियो। SHO शाहपुर चाकर राजा नवीद सरफराज मंशात फरोश रज़ाक मरिय खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे।